नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम आबाद में खबर ॾींदा हलूं त वफाक क़ाबीना मनी लॉन्ड्रिंग बाबत GIT रिपोर्ट में शामिल आसिफ अली ज़रदारी समेत 172 माण्हुनि जा ACL में नाला शामिल करण जो फ़ैसिलो कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी क़ाबीना जो इजलास थियो, जंहिंमें केतिरनि ई मनसूबनि समेत अहम मंज़ूरियूं ॾिनियूं वयूं। वज़ीर आज़म ऑफिस में जारी कयल क़ाबीना जे इजलास दौरान 20 नुक़्ते एजेंडा ते ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म ऐं क़ाबीना जे मेंबर अली रज़ा आबदी लाइ मग़फ़िरत जी दुआ कई ऐं जॾहिं त वफ़ाक़ी वज़ीर नूर अल हक़ क़ादरी जे वालिद जे लाॾाणे ते बि अफ़सोस जो इज़हार कयो। क़ाबीना जे इजलास खां पोइ मीडिया खां ब्रीफिंग ॾींदे फवाद चौधरी चयो त मनी लॉन्ड्रिंग बाबति जांच कंदड़ गॾियल जांच टीम रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी आहे। हिन में FIA लिकाईंदड़ इंकशाफ कया आहिनि। हिन चयो आहे त हुकूमत खे मनी लॉन्ड्रिंग लाइ इस्तेमालु कयो वियो आहे। हिन हिकु सूबे खे यगाम बणायो, तंहिं करे क़ाबीना फ़ैसिलो कयो त 172 माण्हुनि जा नाला ACL में शामिल कया वेंदा। संदसि चवणु आहे त उमेद आहे त आसिफ अली ज़रदारी GIT संजीदगी खां वठंदो। जिन माण्हुनि खे अञा संजीदगी जो अहसास न थी रहियो आहे, मुस्तक़बिल में अंदाज़ो थी वेंदो ही पुराणो पाकिस्तान आहे जिथे माण्हू सौदेबाज़ी करे वठे। फवाद चौधरी चयो त GIT जिन माण्हुनि जी चूंड कई आहे तिन जा नाला ACL में शामिल कया वेंदा। ज़ाहिर आहे त आसिफ अली ज़रदारी खां सवाइ का शइ कीअं मुमकिन थी सघे थी। हिन चयो आहे त काबीना जे इजलास में कराची जी सूरत हाल ते बि गौर कयो वेंदो। कराची जो अमन ऐं मैशियत सां जुड़ियल आहे। असां शहर जे अमन खे ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। संदसि चवणु हो त काबीना जे इजलास में MQM जे बानी अल्ताफ़ हुसैन जहिड़े नमूने बर्तानिया में वेही माण्हुनि खे क़त्ल करण जो हुकुम जारी करे रहियो आहे। हिन मामले खे बर्तानी हुकूमत सां उथारियो वेंदो, जॾहिं त वज़ीर आज़म हिदायत कई आहे त कराची में ॾखण अफ्रीका जी गैंग बि मुतहरिक आहे। तंहिं करे परॾेही ऑफिस ॾखण अफ्रीका जी हुकूमत सां मामिलो उथारींदासीं।